बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम सरदार हाजी रमज़ान पालारी साहब पालारी इतादिया मरकज़ी लीडर पिंडाल में वेठल मुझा कोस्तान जा भाइरो अस्सलाम वालेकुम जी असन भा खुदा बख्शे तो रुगो ये यूसी धमाज जी काने ई सिटी जी भाई त असी उन्हनि खे यकीन न ॾियारियूं त असी 85 खां वठी मलिक असद जा मुखालिफ़ रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असी पालारी ॿारनि सां गॾु आहियूं। हर घड़ीअ में जिते बि सॾु थींदो पालारी बिरादरी जो ब्राह्मणी बिरादरी जो असी आहियूं जीलानी या दरिया फ़क़ीर ये मलिक असद जे पुट जी जगह तक़रीर ॿुधाई मूं सम्झो एजुकेटेड माण्हू है हुन में कुछ बदलाव हूंदो पर हालत इन जी भी साॻी वॾे वारी जिते तो तक़रीर करे बस घुमाए हणंदा थी फेराए हणंदा थी इन एजुकेशन का वो बेहतर हो त ही अहमद खान जे स्कूल में पढ़ाया सा तो बेहतर हो दुबई में पढ़ण में फ़ाइदो कहिड़ो। अॼु बिगड़ी तक़रीर कीअं आरब ॻाल्हि घटे वेंदा थी फलाणी खटे ठहियूं पोइ बि रुलो छाला पिया खुदा बख़्शारी ॻाल्हि खां रड़ पई पए जेको तो माना सरी नूरियाबाद धमाच कलो खुवर बस सब यूसियूं खटे आऊं पोइ पालारी इताद ब्राह्मणी इताद जीलानी खानदान जाम छोरो इताद पोइ कंबल विझी सुम्ही रहे आवांखे हिन पालारी इताद जे कठ था इहो मैसेज थो ॾियां त इंशाअल्लाह ताला इहा 40 सालनि जी जेका ज़ुल्म जूं ज़ंजीरूं आहिनि उहे इंशाअल्लाह ताला त 24 जुलाई ते कड़ी कड़ी थी चुकी हूंदी। सभी वाले